हेलो अस्सलाम वालेकुम सलाम। हाँ खुश ॾाढो जी संगत अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हांखे अहिड़ी शख़्सियत सां मिलाईंदुमि जेको मीरपुर बुर्ड़े जो तमामु मशहूरु कॉमेडी आहे ऐं जे सोशल मीडिया ते धूम मचाए छॾी मीर मोहम्मद मिठल बुर्ड़ो साहब। वाह वाह भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि सर? ख़ुश आहियो? ठीक आहे खुश। सर तव्हां माना इन मीडिया में माना ड्रामनि में माना टिकटॉक में कमु करण जो कीअं शौक़ु थियव? बस मेरे शौक़ थी है। शौक़ु थी वियो? हाँ दोस्तन जो बरियो कम करो है न। अच्छा फनकार कहिड़ो पसंदि थी? फनकार मंदा माला ही पसंद आ। हाँ हाँ ॿियो मनोहर मलाई भी। मनोहर मोलाई भी। हाँ मनोहर मलाई पसंद। अच्छा मुमताज मोलाई जो को कलाम तो के याद आ जेको मना हमेशा गाइंदो हुजे? गाइंदो आहियां पर वो ॾाढो कलाम भी भलो आहे पर अॼु हुन यादि बि खणा आहिनि। हा भेण हिकिड़ो ॿुधाए जेको यादि थी। हाँ एॾी रे मारे छॾे सुबुह बि हिकिड़ो कलाम यादि हुयो अलाए छो। एरे जा पना मेड़े दोया? हाँ पन्हारे में न कलाम ॿुधाए पाठन के छॾ। न पठन के बाद हा कलाम ॿुधाए। मारे छॾिया मंदा माला सुबुह हिकिड़ो कलाम हुयो या सुबुह हुयो है न। शाम वारो ॻाए न त। हा दिल भर के किया पर चाहे बोवा तोरो वेजो रे बोवा तोरो नखरो थे बोवा तोरो पेरे पे बोवा जानू जानू चे बो। एरे करे कैमरामैन के चक्कर दे। अच्छा भला मूंखे इहो ॿुधाए हे जेका खैरपुर में गाइज़ड़ी टिकटॉक ठाहे थी इहा तोखे पसंदि आहे? पसंदि आहे पर मांखे फेमस नथी करे न साईं। ॻाल्हि इहा आहे। छा थी करे? फेमस नथी करे माना उन ऑफर कई थी माना कुझु ऑफर न कई है। नंबर अथई राब्तो थियो न? नंबर न है ना इहा ई ॻाल्हि आहे इन करे त फेमस नथी थिए नंबर न आहे उन में। अच्छा जेकॾहिं मां उन नंबर तोखे मिलाए ॾियां वाह वाह उन सां ॻाल्हाईंदे? भली ॻाल्हाईंदासीं। अहिड़ी रे मारस हाँ गोरा गदाई से गोरा से गोर गाना तो दे। हाँ हाँ अहिड़ी रे उन सां ॻाल्हाईंदे? भली ॻाल्हि अहिड़ी अल्लाह करे मिठल तुंहिंजे भाग में रिंग खणे। भाग में रंग खणे ठीकु आहे। गंड गोठ बि अथई वॾो हुन जंग में मांखे हमरा ॾेखारियो ओॾे बर में वियो हाणे गोर गदाई घुराए। जी दोस्तों ही मोहम्मद मिठल बुर्ड़ो मीरपुर बुर्ड़े जो जेको गाइज़ड़ी ते तमामु घणो आशिक़ आहे। मां गाइज़ड़ी जो नंबर मिलायो अला करे गाइज़ड़ी खणे त मिठल जो राब्तो माना छा चवंदेसि? बट मूंखे फेमस थियणी करे बस इहा ई माना उहा तोखे फेमस करे? हाँ फेमस करे। मिठल बी गाइज़ड़ी फोन कई। अस्सलाम वालेकुम। हाँ ये गाइज़ड़ी ॻाल्हाई थी? हाँ गंज हाँ हाँ हेलो 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 अस्सलाम वालेकुम सलाम। हाँ खुश ॾाढो तबीयत सही है? हाँ सही है ओके 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 लगाते आओ। ओके ओके अल्लाह छा माना तोखे गाइज़ड़ी तोखे छा करे? माण्हू चवंदा हेॾो टिकटॉक भरनि त पोइ बि तोखे फेमस कोई नथो करे बाक़ी ये कीअं टिकटॉक भरनि। हाँ सही है मत मानती है पहले के फॉलो क्यों नहीं? ओ फॉलो कयो लाइक कनि कमेंट कनि। हाँ अच्छा गाइज़ड़ी सां जेकॾहिं तोखे मां शादी करां त कंदे? न न का ॻाल्हि न आहे बस फेमस कनि शादी न कंदे? न न न चवे थी भाउ ॾियां उन मंता जवान मंता मारे गानो जो न मुझे अखने मिलाए पर तिली न लगा हूं आगे थड़ला मुझे निंदु न फदा मुके दो न थदा हो गई थड़ला। हाँ फॉलो लाइक कर बताइए। हाँ ठीक है मैं जवान वाह वाह सही है। जी दोस्तों ही हुई जेका असां सां लाइन ते हुई मिठल सां ॻाल्हाए। मिठल खे चयमि त मां गाइज़ड़ी सां शादी करायां त मिठल नियत साफ़ माण्हू आहे मूंखे शादी जी ज़रूरत न आहे मूंखे फेमस थियणो आहे। हाँ फेमस थियणो आहे फेमस थियणो आहे। अच्छा हाणे आख़िरी सुवाल बाबा हे रमज़ान शरीफ़ जो महीनो हले थो माण्हू रोज़ा रखनि था इन जे लाइ छा माना मैसेज ॾिए थो? रोज़ा सही आहिनि? रोज़ा सही आहे रखनि हाँ सही आहिनि। अच्छा हेॾे त गुगू आहियूं त साईं बदबू आदानी तरह साईं तूं जेको आहे तो रोज़ा खोलण काथे वेंदा? मस्जिद में? घर में? मां कॾहिं रोज़ो खोले न को घर में आहे कोन अमर मरी सब घर खाली आहे। अच्छा हाणे रोज़ा रखाए ॾियो मैं चवंदा रोज़ा रखे दे मैं तो भला रखाए ॾियो अच्छा ओॾे न पी न मां चवंदो दर अच्छा जेके रोज़ा नथा रखनि सॼो ॾींहुं होटलुनि ते वेठा आहिनि माना खाइनि पीअनि था चांहि पीअनि था उन्हनि खे छा चवंदे? माण्हू त इहा ॻाल्हि कनि था त माण्हू 1% माना 1% रोज़ा रखनि था 3% मां रोज़ा रखी सॼो ॾींहुं होटलनि ते चांहि ये दक्कू डके करके वॼाइनि था।
उहे हाणे छा करनि? उहे रोज़ा रखनि पाण खे हा इबादत जो इबादत जो पाण खे मौक़ो ॾियनि रोज़ा बि रखनि। रोज़ा बि रखनि हा अच्छा जेकॾहिं हाणे हिते मुंहिंजी ॻाल्हि ॿुध कमेंट में माण्हू को तोखे तरावीह पढ़नि अच्छा अच्छा वीर अच्छा हाणे कमेंट में माण्हू लिखनि त बाबा मिठल खे वठी असां हुनजी इफ़्तार पार्टी कयूं था त दावत ते हलंदे न? हलंदासीं ज़रूरु हलंदासीं छा कंदा तुंहिंजी हा पोइ कमिट कंदा माना इफ़्तार पार्टी छा छा? हा इफ़्तार पार्टी कंदा माना बोर मानी शरबत है दोस्तो ये हुयो मीर मोहम्मद मिठल मीरपुर बुले जो 3 बजे इफ़्तार पार्टी थींदी आहे पर ओॾे छोरा तंग वधान मां 3 बजे इफ़्तार पार्टी थी आहे कॾहिं? जी 3 बजे कॾहिं थी आहे? 3 बजे न मां चीफ ते वञा चीफ वटि? हा चीफ जी बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे चीफ सरदार सदाम छोरा हुसैन खान बुले वटि उते मां छोरा तंग कंदा आहिनि चवंदा आहिनि ओॾे वञा न दिल्ली ख़राब थी वियो है न? हा हा हाणे चीफ ॾे हलो इफ़्तारी जो टाइम थी वियो आहे। का ॻाल्हि ई न अच्छा लिया हलंदा